अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में बालिकार हवाया सायरा सुमनो इन बुलेटिन में मूसा का साथ नींदी फराशा सबका पेरी का नजर हेडलाइन ते पिम्स अस्पताल में 12 जी नर्सरी में बाहि कीअं लगी वाक़ई वक्त ड्यूटी ते अमलो मौजूद हो या न गफ़लत कंहिंजी हुई ऐं ज़िम्मेवार केरु आहे अञा ताईं पतो न पइजी सघियो सिहत बाबति क़ौमी असेंबली जे स्टैंडिंग कमेटी डॉक्टरनि खे मुअत्तल ऐं सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर खे इस्तीफ़ा जो मशवरो क़ाइमा कमेटी जे चेयरमैन डॉक्टर महेश कुमार मेंबरनि सां गॾु पिम्स अस्पताल जो दौरो कयो। डॉक्टर महेश कुमार चयो त पिम्स अस्पताल में बाहि लॻण जो कारण अञा मालूम नाहे थियो। अस्पताल अमले खे का बि ॼाण नाहे त बाहि कीअं लॻी। काल एयर कंडीशन्स मां बाहि लॻण जो ॿुधायो वियो। अॼु ख़बर पई त एसी त कम ई न पिए कयो। सीसीटीवी फुटेजेस मां बि ख़बर पई त बाहि कीअं लॻी। लॻे थो त नर्सनि खे वेहारे हिकु बयान यादि करायो वियो। वाक़िए जी पाण जांच कंदुसि। वज़ीर आज़म तरफ़ां जुड़ियल जांच कमेटी पिम्स अस्पताल जे अमले खां लिखत में बयान तलब करे वरिता। जांच टीम जे पिम्स अस्पताल जे नर्सरी जे स्टाफ सां मुलाक़ात सीसीटीवी कैमरान जो रिकॉर्ड कब्ज़े में वरितो वियो। इंतज़ामिया जे बयाननि ऐं सीसीटीवी फुटेजेस जी भेट बि कई वई। फायर ब्रिगेड ऐं इमरजेंसी वारे शोबे रिपोर्टूं जमा करायूं। ज्वाइंट एग्जीक्यूटिव डायरेक्टर पिम्स समेत चइनि अफ़सरनि खे लिखत में बयान जमा कराया। कमेटी 48 कलाकनि में अबूरी जांच रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कंदी। पिम्स अस्पताल बाहि वाक़िए में फौत थियल ॿारनि जा मड़ वारसनि जे हवाले कुझु वारसनि जो एहतिजाज डीएनए टेस्ट कराइण जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त सुञाणप करण खां सवाइ ॿारनि जा मड़ हवाले कया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं अस्पताल अंदरि बाहि वाक़िए में 14 आभम ॿार फौत थी विया हुआ। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में को बि नओं सूबो न ठहंदो। सिंध असेंबली 9 सूबनि ख़िलाफ़ ठारा पास करे चुकी आहे। सूबे अंदरि मकानी इदारनि खे मज़बूत करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी हमेशह सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, न के टोड़ जी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त पिम्स अस्पताल में 14 मासूम जाननि जे नुक़सान ते सदमो पहुतो आहे। वाक़ियो अफ़सोसनाक आहे, पर मुस्तफ़ा कमाल जे इस्तीफ़ा जो मुतालबो न कंदुसि। बदकिस्मती सां असां वटि अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ सरकारी अस्पताल में फायर सेफ्टी इंतज़ामनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अस्पतालनि में हंगामी तौर ॿाहिरि निकिरण जे रस्तनि ऐं पहुच जो जाइज़ो वठण जी हिदायत। वज़ीर आला पंजाब पारां वॾियुनि सरकारी अस्पतालनि ॿाहिरां 7 ॾींहनि अंदरि फायर हाइड्रेंट्स लॻाइण जो हुकुम। समूरनि ज़िलनि में फायर सेफ्टी इंतज़ामनि जी जामिया रिपोर्ट 27 अगस्त ते तलब। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त अमेरिका ईरान चिकतान घटाइण लाइ पाकिस्तान सम्झे थो त इलाइक़े चैलेंजिस जो पाइदार हल ॻाल्हि ॿोली सिफारती ज़रिए ते ई मुमकिन आहे ऐं उन जो मक़सद लाइ पाकिस्तान पंहिंजूं कोशिशूं करे रहियो आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग ॾींदे परॾेही तर्जुमान चयो त पाकिस्तान जी सिफारती कोशिश जे सिलसिले में फील्ड मार्शल सैयद आसिम 24 अगस्त ते ईरान जो दौरो कयो, जंहिंमें ईरानी क़यादत सां छिकतान घटाइण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन खां अॻु गौर वज़ीर 14 अगस्त ते तेहरान जो दौरो कयो वियो। बलोचिस्तान ऐं केपीके में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाई 11 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ॾखण वज़ीरस्तान वनो ऐं ख़ुज़दार में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कया विया, पर उहे ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। ॾखण वज़ीरस्तान जे इलाइक़े लद्दा में कार्रवाई दौरान 5 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि बलोचिस्तान जे ज़िले ख़ुज़दार जे इलाइक़े सासू में फितनतुल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान जो सुप्रीम लीडर ज़िंदा आहे पर शदीद ज़ख़्मी आहे। हुनखे यकीन आहे त मुश्तबा ख़ामनाई जे जिस्म जे साॼे पासे शदीद ज़ख़्म रसिया आहिनि। हिकु इंटरव्यू में डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त खेसि नथो लॻे त ईरानी सुप्रीम लीडर मां अची वियो आहे, पर जेकॾहिं ईअं आहे त बि ईरानी अख़्तियारियूं सुठो ड्रामो करे रहियूं आहिनि। ईरानी हर मामले में हतमी मंज़ूरी लाइ ॿीहर सुप्रीम लीडर सां ॻाल्हाइण जो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ईरान कमज़ोर न आहे, पंहिंजो दिफ़ा करणु ॼाणे थो। मुल्क जो दिफ़ा करणु असांजो हक़ आहे, असां उहो हक़ इस्तेमालु कयो आहे। तेहरान में इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो आहे त इस्लामी मुल्कनि खे ख़िते जी सलामती पाण संभालणु घुर्जे, हिक ॿिए जी सलामती खे नुक़सान न पहुचाइण जो वचन करणु घुर्जे। ओबाड़ो वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर कल्टी, पंजाब वासी पजड़ा जी पाइजी फौत। सिंध पंजाब बॉर्डर ते गमूशेद वटि ट्रालर ड्राइवर खे निंड जो झटको अचण करे हादसो। फौतनि जे सादिकाबाद वासी खलील अहमद मियां, चनू वासी मोहम्मद शफीक तौर सुञाणप। डायरकी मां औरत जो लाश हथ, शक जे बुनियाद ते हिकु ॼणो गिरफ़्तार। बया मोला मां ठहियल लाश जी सुञाणप इस्मा ज़ुबैदा मलिक तौर थी। पुलिस लाश तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कयल नासिर बयो खां पुछा गछा जारी।
लाड़काने जी फुर मज़हम ते हथियार बंदन जी फायरिंग नौजवान मर्निंग वलीद थाने जे अदा फैसल कॉलोनी वासी नौजवान फरहान बुलेदी के हथियार बंदन बस स्टैंड वट फुर जे इरादे सां यरगमाल बनाए वरतो मज़हम ते हथियार बंदन गोलियों हणी नौजवान के जख्मी करण बाद आसानी सां फरार जख्मी नौजवान नाजुक हालत में अस्पताल मुंतकिल। गोडकी जी अदालत औरत जे कत्ल केस में 3 जवाबदारनि खे फाई जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट एडिशनल सेशन जज नज़ाकत ट्राविर जी अदालत जवाबदारनि खे 5-5 लाख रुपया दंड जी सज़ा भी ॿुधाई। जवाबदारनि में सिजावल बुलो आज़ाद उर्फ अजो बुलो अमजद बुलो शामिल जवाबदार 3 साल अॻु मिसवात हमीदा बुलो खे क़त्ल कयो हो। आज़ाद कश्मीर में शहादत माणींदड़ पबोले वासी रेंजर एहलकार शाहनवाज अली नायक जी अबाणे ॻोठ में तदफीन जनाज़े नमाज़ में रेंजर समलदारनि सिपाहियुनि वारसन ऐं इलाइक़े वासियुनि शिरकत कई। वारसन जो चवण हो त शाहनवाज अली नायक वतन जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जान कुर्बान करे बहादुरी ऐं फर्ज़ शनासी जो मिसाल क़ाइमु कयो। संदसि कुर्बानी खे हमेशह यादि रखियो वेंदो। नसीराबाद में राइस मिल मालिक ऐं वापारी फूड खाते ख़िलाफ़ सरापा एहतजाज। सिंध बलूचिस्तान ऐं राइस मिल्स एसोसिएशन जे सते सवे मिल मालिकनि ऐं वापारियुनि जो इंडस हाईवे ते शामियाना हणी धरणो टायरनि खे बाहियूं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। अॻवान नसरत एजाज तुनियो रमेश लाल आबिद पवन ॿियनि चयो त असां मुल्की मईशत में करंगी वारी हडी जी हैसियत रखूं था। फूड खाते समेत ॿिया खाता मुसलसल नाजाइज़ करे रहिया आहिनि। ख़रीद कयल कणिक सारियूं खणी वञनि था ऐं कैश बि दाख़िल कनि था। हाणे वधीक नाजाइज़ बर्दाश्त न कंदासीं। नोटिस विठी मुतालबा पूरा कया वञनि।